अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलमाणी जी। क़ौमी अवामी तहरीक मरकज़ी सॾ ते अॼु डेपारजा में सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं जी अॻुवाणी हिदायतुल्लाह सूमरो, ख़ान मोहम्मद आलमाणी, वज़ीर अली आलमाणी, मंठार मरी, सालिम मरी, एडी सूमरो ऐं ॿियनि कई। अॻुवाणनि चयो त पीपल्स पार्टी हथ वठी सिंध में सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम नाफ़िज़ करे रियासत अंदरि रियासतूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। वॾेरा सरदार ऐं जागीरदार बेगुनाह अवाम जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। अॻुवाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त सिंध मां सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम जो ख़ात्मो आणे बेगुनाह अवाम जो क़त्लेआम ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।